शेख बरकू खान जेठाराम सिंधी की रिपोर्ट मुताबिक जीएसएम रहबर कमेटी के सरबराह असलम खैरपुरी और जीएसएम कौमी महाज जिले सदर अब्दुल खालिक खास के लिए पारा शेख बरकू में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो आहे त सिंधु दरिया ते छनवा केनाल अर्जन खिलाफ 24 नवंबर ते स्टेशन रोड खां टटो मोहम्मद खान में एहतजाजी रैली कढे किरण चौक ते धरने जो ऐलान कयो। हुननि चयो त सिंध जे लखे एकड़ आबादी वारी ज़रई ज़मीन हमेशा तबाह बर्बाद बंजर करण लाइ सिंधु दरिया ते छनवा केनाल कायम करण जो सिंध दुश्मन फैसलो कयो वियो आहे, जेको कालाबाग डैम जहिड़े मंसूबे जो हिकु हिस्सो आहे। सिंध जे आबादी वारे ज़रई ज़मीन खे तबाह करे पंजाब जी बंजर ज़मीन खे आबाद करण जी कोशिश कई पई वञे। हुननि वधीक चवणो हो त सरकार 1991 वारे ठाह ते अमल कराइण जा वाइदा करे वरी उन जे खिलाफ फैसला करे रही आहे। सिंध में पानी जी अगवी शदीद खोट जे करे सिंध के शहरन ॻोठनि में पानी जो बहरान है। वसंतुनि में रहाइश पज़ीर पीअण जे पानी लाइ परेशान आहिनि। ज़रई ज़मीन के पानी की मुकम्मल पूराई न थियण करे हर साल ज़रई ज़मीन में फसलन के नुक़सान रसे तो, जैसा सिंध के आबादकार ज़राअत में फ़ायदे बजाय नुक़सान हासिल कर वियो आहे। वरी मथा सिंधु दरिया में पानी धाड़े हणण सां सिंध मुतासिर थींदी ऐं सिंध जा सिंधी जियापे जे हक़ खां महरूम थी वेंदा। सिंध रहबर कमेटी तरफ़ां समूरी सिंध में एहतजाज कयो वेंदो ऐं कराची खां कश्मीर ताईं थींदड़ एहतजाज जो दायरो ऐवाननि ताईं वधायो वेंदो। हुन मौके ते सिटी सेक्रेटरी सिकंदर सिंधी, मालियात बचल पंवर, प्रेस सेक्रेटरी राजेश ठाकुर इंडिया मौजूद हुआ।